अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां यहाँ ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो Z80 ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे त तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदव ऐं ख़ैरियत सां हूंदव। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां, कुझु दोस्त चई रहिया आहिनि त ड्रामा सीरियल ॾाढनि जो डे सीज़न 2 रिकॉर्डिंग थी रहियो आहे। दोस्तों अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुसि छा ड्रामो ॾाढनि जो डे वरी रिकॉर्डिंग थी रहियो आहे या न। वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा हिकु कॉमेंट्स ज़रूरु कंदा कयो, असांजी हौसला अफ़ज़ाई वधंदी आहे। जी दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ड्रामा सीरियल ॾाढनि जो डे ड्रामे में तमामु सिंध जा बहितरीनु नाले वारा अदाकार पिणु हुया, जीअं त असद खान कुरैशी, सैयद निसार शाह, ज़ुल्फ़कार बुर्दी, ज़ाहिद सदीकी, अब्बास गुल ओडाणो, बिलावल खोखर, एस भट्टी, शमा मंगी, शबीरा चन्ना। इन्हनि खां अलावा तमामु काफ़ी सिंध जा मशहूर नाले वारा पिणु अदाकार हिन ड्रामे में हुया। जी दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जो डायरेक्टर आहे सैयद शेराज़ जेलियानी, राइटर आहे नूर ज़हूर। जी दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ड्रामो ॾाढनि जो डे सीज़न 2 जी रिकॉर्डिंग कोन थी रही आहे। कुझु ई फेक रिपोर्टूं हली रहियूं आहिनि त ॾाढनि जो डे सीज़न 2 वरी रिकॉर्डिंग थी रहियो आहे। दोस्तों अॼु जी हीअ नंढड़ी वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा कॉमेंट में पंहिंजे राय जो इज़हार ज़रूरु कंदा कयो। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।